नाज़रीन तवी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। लखी गुलाम शाह खां लखी गुलाम शाह भरसां जहान खान स्टाफ वट वेन के ओचितो बाहि लगी वई आहे। बाहि लॻण सबब वेन में सवार मुसाफ़िरनि में दाहूं पइजी वयूं। उते मौजूद पुलिस एहलकारनि ऐं शहरीन मुर्सी करे मुसाफ़िरनि खे वेन मां लाहे वरितो। ॿुधायो वञे थो त वेन शिकारपुर खां सखर वञी रही हुई। जहान खान स्टाफ वट वायरिंग शॉर्ट थियण सबब बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं लखी गुलाम शाह खां। लखी गुलाम शाह भरसां जहान खान स्टाफ वट वेन खे ओचितो बाहि लगी वई। बाहि लॻण सबब वेन में सवार मुसाफ़िरनि में दाहूं पइजी वयूं। उते मौजूद पुलिस एहलकारनि ऐं शहरीन मुर्सी करे मुसाफ़िरनि खे वेन मां लाहे वरितो। ॿुधायो वञे थो त वेन शिकारपुर खां सखर वञी रही हुई। जहान खान स्टाफ वट वायरिंग शॉर्ट थियण सबब बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बाहि लॻण सबब वेन में सवार मुसाफ़िरनि में दाहूं पइजी वयूं। उते मौजूद पुलिस एहलकारनि ऐं शहरीन मुर्सी करे मुसाफ़िरनि खे वेन मां लाहे वरितो। ॿुधायो वञे थो त वेन शिकारपुर खां सखर वञी रही हुई त जहान खान स्टाफ वट वायरिंग शॉर्ट थियण सबब बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी लखी गुलाम शाह जो रिपोर्टर गोगीराम असां सां लाइन ते मौजूद है। गोगीराम अपडेट कजो, छा को जानी नुक़सान त पेश न आयो आहे? जी बिल्कुल लखी गुलाम शाह भरसां जेको आहे जान खान स्टाफ वटि सखर खां शिकारपुर तरफ़ ईंदड़ वेगन खे जेका शॉर्टकट जे वायरिंग मां ओचितो बाहि लॻण जे नतीजे में जेको आहे बाहि वकोड़े वई। पर जेको आहे ड्राइवर बर वक़्त जेका आहे मुर्सी करे मुसाफ़िरनि खे वेगन मां लाहे वरितो ऐं भर पासे जा माण्हू ऐं मुसाफ़िरनि पहुची करे तमामु मुसाफ़िरनि खां गाॾी में लाहे वरितो। जंहिंखां पोइ जेका वेन खे बाहि तमामु वकोड़े वई, जेका मुकमल तौर ते वेगन सड़ी वई आहे। ऐं अहिड़ो इतला जेको आहे फायर ब्रिगेड जे अमले लखी गुलाम शाह खे बि पिणु ॾिनो वियो, जेको बर वक़्त न पहुची सघियो। उनखां पोइ जेका बाहि खे कंट्रोल में आंदो ऐं जान खान पुलिस जेका बर वक़्त वाक़े वारे हंधि पहुची करे जेको आहे कंट्रोल में आंदड़ वेगन खे बचाए वरितो। ऐं जेको आहे रोड क़ौमी शाहरा सखर शिकारपुर जे क़ौमी शाहरा ते सवनि जी तादाद में गाॾी बीठी ऐं रोड ब्लॉक थी वियो। माण्हुनि खे जेको आहे मुसाफ़िरनि खे बचाए वरितो आहे। वाक़े खां पोइ जेका गाॾी सड़ी वई ऐं पुलिस रोड ॻोल्हाए क्लियर करे वरितो आहे। गोगीराम अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।